भान सदाबाद रिपोर्ट आशिक मंगल। प्रेस क्लब भान सदाबाद जे सदर मुज़फ़र अली खोखर जे घर मां चोरीअ वारो मामलो SHO कुर्बान कमराणी प्रेस क्लब पहुतो। 3 ॾींहनि जी मोहलत तलब। सहाफ़ी बिरादरी एहतजाज मुलतवी करे छॾियो। SHO भान कुर्बान अली कमराणी चयो त सेवण मेले जी ड्यूटी सबबि बर वक़्त पहुची न सघियसि। 3 ॾींहनि जी मोहलत ॾिनी वञे। ख़ातिरी जो करायां त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे चोरी वापसि कराईंदसि। चोरी वाक़े मुतलिक़ प्रेस क्लब भान सदाबाद जे सहाफ़ियुनि जो इजलास। सदर मुज़फ़र अली खोखर, जनरल सेक्रेटरी आदम अली मंगल, सीनियर सहाफ़ी ज़ुल्फ़कार मंगल ऐं ॿिया उहिदेदार शरीक। पुलिस खे 3 ॾींहनि जी मोहलत ॾियण ते इत्तिफ़ाक़। अॼु रिथियल एहतजाज मुलतवी कयो वियो। सदर प्रेस क्लब भान मुज़फ़र अली खोखर ऐं ॿियनि सीनियर सहाफ़ियुनि ॿुधायो त SHO भान प्रेस क्लब कही आयो आहे। खेसि मान ॾींदे 3 ॾींहं वक़्तु ॾियूं था। मेले खां पोइ बि तदारुक न थियो त पोइ पुरअमन एहतजाज जो हक़ रखूं था।